जिंद मुझी जिंद जिंद मुझी जिंद जिंद मुझी जिंद जिंद मुझी जिंद। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? सभु ठीकु आहियो? मां आहियां तव्हांजी पंहिंजी होस्ट अक्सा कींछर ऐं मूंसां गॾु मौजूदु आहे मासी मोरा। असां ॿिन्हिनि जी तरफ़ां असांजे चैनल जी तरफ़ां तव्हां सभिनीनि खे एकता ॾींहं जी खोड़ सार मुबारकूं। छो त अॼु त 5 दिसंबर आहे, अॼु एकता ॾींहं जी चांद राति आहे। जीअं त ईद जी चांद राति हूंदी आहे, छोकिरियूं भरपूर तरीक़े सां हुनखे इंजॉय कंदियूं आहिनि, लेकिन छोकिरा न आहिनि कंदा छा? ॾिसो मासी जे गली में जेतिरियूं छोकिरियूं ॾिसंदी आहे ओतिरा छोकिरा बि ॾिसंदी आहे। मासी जे अंदरि जेको छोकिरो हाणे उहो ॿाहिरि थो अचे मासी। असां वेंदा आहियूं छो न वेंदा आहियूं, सिर्फ़ु तव्हांजी आहे लेकिन चांद रात। जेका एकता ॾींहं जी चांद राति आहे उन में छोकिरा छोकिरियूं ॿई भरपूर तरीक़े सां हिनखे मल्हाईंदा आहिनि। मासी हिन ॻाल्हि खां त एग्री कर न? हा, इहा ॻाल्हि बिल्कुलु सही थी चवे पई। छो त हिन में एतिरो जज़्बो हूंदो आहे, अंदरां हिकिड़ी फीलिंग ईंदी आहे। असां जेको कल्चर एॾो ख़ूबसूरत आहे, इन सां प्यार करण लाइ असांखे कंहिंखे ज़बरदस्ती असां कंहिंजे दिलि में प्यार नथा विझी सघूं। एॾो अट्रैक्टिव आहे, तव्हांखे पाण दिलि चवंदी आहे त मोहबत कयूं ऐं ईअं निकिरूं ॿाहिरि ऐं मल्हायूं भरपूर तरीक़े सां। छो त कल्चर डे जेको आहे असां सिंधियुनि लाइ कंहिं ईद खां घटि कोन्हे। कीअं मासी? बिल्कुलु। हे ॾिसे त हीअं रंग रंगी सेट लॻा पिया आहिनि। माशाल्लाह, सेट त माशाल्लाह तमामु प्यारो आहे, मूंखे पर्सनली इलाही वणे पियो। हिकिड़ी मूंखे शिकस्त आहे तोखां। कहिड़ी हे रिलियूं सॼियूं मांजियूं खणी आयव। शिकवो शिकायत मूंखे जेका अचे थी ॿोली। अच्छा मासी ॿुध त सही, हे रिलियूं कीअं पई लॻनि तोखे सभु? मां पंहिंजे हथनि सां ठाहियूं, मूंखे कीअं न लॻंदियूं। अल्लाह मासी इल्ज़ाम न हे है सॼियूं चैनल वारनि मांजियूं जी रिलियूं। वञ। हीअ जेका मथी हीअ लॻल आहे इहा नूरा मूंखे ठाहे ॾिनी, ऐं हेठो जेको आहे सो इहो त रिल्को आहे मुंहिंजे मासी तोखे रिली खपे, असां तोखे ईअं ई ॾींदासीं, बाक़ी इल्ज़ाम न हण। न मूंखे पंहिंजूं रिलियूं त मां खणी वेंदसि, पर मुंहिंजूं रिलियूं तव्हां मासी खे बस रुगो पंहिंजी हर जगह ते प्रमोशन कराइणी आहे। मासी हे रिली चैनल वारनि जी तरफ़ां मिलियूं आहिनि असांखे। हाणे प्रमोशन जी ॻाल्हि कजे त मां पिंडियूं बि खपाईंदी त मां ॿुधाइनि न त वठनि न मुंहिंजो कारोबार तव्हां। मासी जेको जेको कमु कंदी आहे असां प्रोग्राम में अॻिते हलंदा वेंदासीं। मासी तव्हांखे पंहिंजा कमकार ॿुधाईंदी रहंदी। मासी सफ़ा वांदी आहे, लेकिन पाण खे इलाही बिज़नेस वूमेन एतिरी वांदी आहियां जो खट बि वाड़ींदी आहे, अलाह वादड़ बि पाण विझंदी आहे। मां चयो छा पैसा ख़र्च कया ॿिए हंधि। अच्छा मासी, एकता ॾींहं जी मुबारकूं। ख़ैर मुबारक असांजे व्यूअरनि खे बि जेको आहे सो एकता जूं मुबारखां छॾने सभिनीनि खे जेके ॾिसंदड़ आहिनि, जेके असांजे सॼी सिंध में अॼु जेको आहे सो चांद राति मल्हाइनि था। बिल्कुलु, जेके सिंध में आहिनि उहे त मल्हाइनि था, लेकिन जेके सिंध खां परे सिंधी भाउ भेण रहनि था उन्हनि खे बि असांजी तरफ़ां एकता जी मुबारकूं। तव्हां जिथे बि हुजो, तव्हां उहो गानो आहे न, हिन जनम हुन जनम मां जिथे बि हुजां सिंध तुंहिंजो थियां। त जेके बि पूरी दुनिया में सिंधी रहनि था उहे इन ॾींहंनि खे उते रही करे मल्हाए था सघनि, ऐं उहे त प्राउडली चई था सघनि त असां सिंधी आहियूं ऐं पंहिंजी सकाफ़त सां प्यारु कंदा आहियूं। कीअं मासी? मां त ट्रंपू खे बि अजरक टोपी ॾेई आई आहियां। मां चयो जेको आहे सो शो, ऐं वरी गोरो आहे न अछो सफ़ा ईअं अहिड़ी ठहेसि पई क़ुरान ते। मासी गोरे सां यादि आहे, तूं ॾाढी सुहिणी थी लॻे। मां सुहिणी थी लॻां तोखे? हा ॾाढी। अखियुनि जो इलाज कराए चश्मो पियो आहे। न न माशाल्लाह, तूं बि तमामु सुठी थी लॻे। ॿियो वरी अजरक जो चोलो पातो थी त माना ईअं सिंध जी राणी थी लॻे पई। बस मासी घणी टीकर न। न माशाल्लाह ॾाढी सुठी थी लॻे। मां इन करे तारीफ़ थी कयां त तूं बि मुंहिंजी थोरी तारीफ़ कर। मासी त ॾिसो पंहिंजे वारनि जो अलाए छा कराई। मासी कहिड़ो रंग आहे? बस इहो डाए कराए आई आहे। डाए? मूंखे ख़बर न पवंदी आहे चई तूं डाए कराए। मां चई कहिड़ी भला आहे। पहिरियों त मां पुछा कयमि, पोइ ख़बर पई चई ईअं माना रंग ॿिए करण जो हिनखे डाए चइबो आहे। मां वञी वेही रहियसि सैलून वारी वटि। सैलून वारी चवंदी आहे मां हाणे मूंखे ब्यूटी पार्लर जा नाला नथा अचनि न, छा कयां? मासी ऐं मुंहिंजी कचेरी हलंदी रहंदी आहे। असां तव्हांखे जेके अॼु असां सां गेस्ट मौजूदु आहिनि, जेके सिंध जा तमामु ख़ूबसूरत सिंगर आहिनि, नामवर सिंगर आहिनि, जिन्हनि जा सॉन्ग सुपर हिट आहिनि। ऐं मतिलबु अॼु मूंखे ख़बर पई त इहे सभु सॉन्ग उन्हनि जा आहिनि, त मां पाण चयमि यार असां सां त वॾा फ़नकार मौजूदु आहिनि। त असां सां जेको पहिरियों गेस्ट मौजूदु आहे मासी साईं वाहिद लाशारी साहब, तमामु बहितरीन सिंगर, तमामु जेको आहे सो सुरीले आवाज़ जा मालिक आहिनि। ऐं अबा ख़ुशि लॻो पियो आहे? टेक लॻो पियो आहे? मासी तूं ख़ुशि आहीं? ठीकु आहे? अलाह जो शुक्र आहे अबा, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हांखे त ॾिसी करे। कम खे खयो वेठी आहीं, वाह वाह। बसि भली कार चवंदासीं तव्हांखे पंहिंजे शो में। ॾाढी ख़ुशी थी तव्हां टाइम कढियो ऐं आयो जी। त असां सां ॿियो गेस्ट बि मौजूदु आहे। मासी मास्टर इम्तियाज़ जो इंट्रोडक्शन ॾाढो माशाल्लाह सुरीलो जेको आहे सो सिंगर आहे। तव्हां हिननि जा जेड़ी सोहणी तेरा नाज़ तेरा नाज़ भला थई, ॾाढा सुठा सुठा। इहे त गाननि ते वरी बाद में ईंदासीं न, हाणे जो सॼो ॿुधाए छॾी त पोइ छा कंदासीं? इहो मासी तुंहिंजे लाइ गानो ॻाराईंदासीं। इहो मूंखे ॻाईंदो त वरी मां झुमिर हणंदसि न, छाकाणि त मुंहिंजे लाइ मां हाणे इहो हिते ॿुधाईंदो न, मूंखे ख़बर आहे। बाक़ी इहो गानो मां ते कढियो अथई।
हाँ बिल्कुलु हा न मां ते कढियो थी न गानो ठीकु आहे तव्हांखे भली कार चवंदासीं वॾी कीअं आहियो तव्हां महिरबानी। ठीकु आहियो तव्हां बि ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु कीअं तव्हांखे पियो बि? लॻे तव्हांखे सेट माशाल्लाह सेट बि ॾाढो ख़ूबसूरत थो लॻे ऐं तव्हां बि माशाल्लाह सजी संवरी वेठा आहियो ऐं माशाल्लाह महिरबानी। सिंध जीअं तव्हां बि सुहिणा पिया लॻो थैंक यू सो मच थैंक यू वॾी महिरबानी ऐं माशाल्लाह गेस्ट बि असांजा ॾाढा प्यारा पिया लॻनि छो जो माना ड्रेसिंग जेका न अजरक जॾहिं माण्हू पाईंदो आहे न पोइ कहिड़ी बि ड्रेसिंग हुजे उहा माना सुहिणी सी पवंदी हा मतिलबु सिंधी टोपी हुजे सिंधी अजरक हुजे इंसान कहिड़े बि रूप में पाए थो न पोइ मतिलबु ठही थो बीहे आहे जीअं हाणे तूं आहे सिर्फ़ु अजरक जो चोलो पातो त सुहिणी सी पई आहे छा चवे थी मासी न माना चवां थी सुहिणी थी लॻे अॼु तूं मासी तूं बि सुहिणी लॻे थी मां माशाल्लाह अजरक पाए आई मासी पाण ॻाल्हायूं बसि गेस्ट वीचारा हुन सां न ॻाल्हायूं ॻाल्हाइनि मां त चवां थी असांजी सकाफ़त ई अहिड़ी सुहिणी आहे असांजी अजरक जो प्रिंट ई अहिड़ो सुहिणो आहे असांजो कल्चर एॾो रिच आहे जो जेको माण्हू अप्लाए करे थो ख़ूबसूरत खां ख़ूबसूरत तरीन लॻे थो बिल्कुलु जीअं अक्सा लॻे थी तव्हां लॻो त माशाल्लाह कढ़ाई सुठी पाती अथव बाक़ी वारनि खे अलाए इहो अबा इहो मां ग़लती थी वई कल्ह मूंखे ख़बर ई न हुई मूंखे कहिड़ी ख़बर थी डाए कीअं थींदा आहिनि वार डाए हिकिड़ा न डाए माना ख़तमु थियण मरण वारा अलाए मूंखे इहो ॿुधायो लोज़ मूंखे अंग्रेज़ी न ईंदी थी अच्छा अच्छा मूंखे जेको ॿुधायो मासी बसि छॾ तूं पर रुको पंहिंजी तारीफ़ हुजे बसि छा कयां जी अदा वाहिद तव्हां ॿुधायो त तव्हां कल्चर ॾींहं ते की मतिलबु कीअं सेलिब्रेट कंदा आहियो वरी राति जो तयारियूं कीअं कंदा आहियो सभु ॿुधायो व्यूअर्स खे जेके तव्हांजा फैन्स आहिनि उहे उन्हनि खे सभु ॿुधायो पंहिंजे ॾिसो बारे में असांजी सिंध एॾी ख़ूबसूरत आहे असांजो कल्चर केॾो अज़ीम आहे रिच कल्चर आहे बिल्कुलु ऐं इन खे मल्हाइण लाइ असांजा फैमिली मेंबर्स ॿारड़ा ऐं भेणियूं असांजूं सभु जेके आहे इन डे जे लाइ इन राति जे लाइ ईद जी राति खां बि वधीक करे मल्हाईंदा आहिनि एक्साइटेड हूंदा आहिनि ऐं उन खां अॻु में पंहिंजा ड्रेसिस वग़ैरह तयारु कराईंदा आहिनि पंहिंजे कल्चर जी नुमाइंदगी करण लाइ छो कि कल्चर दुनिया सॼी ॾिसो न हाणे असांजो मुल्क पाकिस्तान आहे हुन में कल्चर डिपार्टमेंट सिंध में आहे ॿिनि टिनि सूबनि में कल्चर डिपार्टमेंट न आहे छो त उते कल्चर ई असां वटि आहे बिल्कुल्ह सॼो कल्चर ई असां वटि आहे असांजी गवाही ॾींदा मुंहं जो दड़ो असांजी गवाही ॾींदा ॿिया जेके कोट आहिनि उहे ॾसींदा थी क़ौम केतिरी सिविलाइज़ हुई मकली टकली ॾींदो कोडी जो किलो जी हा त उहे ॿुधाईंदा त इहे माण्हू केतिरा कल्चरली उन दौर में असांजे कल्चर में इहे जेका इहे अजरक ॾिठी वई ऐं मुंहं जे दड़े में नाचणी ॾिठी माना तॾहिं के संभारा ऐं उन खां पोइ उनमें ड्रेनेज सिस्टम सेटअप ऐं स्ट्रीट्स गलियूं वग़ैरह माना उहे जेके हाणे ताईं अञा ताईं कंहिं मुल्कनि में न आहिनि असां वटि 5-6 हज़ार साल पहिरियां सो असांजी म्यूज़िक ॾिसो असांजी जेको आहे को अहिड़ो पेर जेको असांजा हो जमालो नाबरी वारे को बि नथो थी हो जमालो अहिड़ो बि आहे असांजो जो पूरी दुनिया जो हर माण्हू उन ते पाण खे रोके नथो सघे बिल्कुलु सो असांखे ख़ुशी आहे सॼी सिंध वारनि खे वाधायूं हुजनि ऐं पंहिंजी कल्चर पंहिंजी ॿोली पंहिंजे इन जो अहसासु जेको कनि पिया ऐं जेका उनजी प्रमोशन कनि पिया ऐं कशिश टीवी वारनि जा लख थोरा ऐं उन्हनि बि इन कल्चर खे उजागर कयो महिमान घुराया ख़ासि तरह तव्हां जहिड़ा ऐं साईं सुठो फनकार इहो इन खां अलावा उस्ताद बुखारी जो हिकिड़ो शेर आहे त उहो तूं कुल्फ गिराटनि जा आहियो वेठी आहे ऐं तन जूं कुंजूं हथ में खयो वेठी आहे मां भाल भला तुंहिंजा भञा कीअं जेॾी परदेस छॾे तोखे वञा कीअं जेॾी तूं ॼण त सफ़ा सिंध बणियो वेठी आहे अजरक जे कमीज़ में शर्ट में माण्हू सिंध लॻंदो आहे बिल्कुलु मासी पोइ असां सां वाहिद लाशारी साहब वेठा आहिनि ऐं इहा नाइंसाफ़ी थींदी अगरि उहो असां लाइ कुझु गानो न ॻाइनि बिल्कुलु मां त आई न करियां त मां चयो मां गाना ॿुधंदसि सिंध ते जेको आहे धरतीअ सां मोहबत कंदड़ माण्हू आहिनि ऐं गाना बि हिननि जा वरी अहिड़ा हूंदा बिल्कुलु हे गानो जेको आहे पंहिंजे कल्चर जे लाइ आहे त कल्चर खे बचायो ऐं इनखे अॻिते अचो इहो हिकिड़ो मैसेज आहे अच्छा पोइ हे शाइरी केजी आहे तव्हांजी पंहिंजी आहे न शाइरी ज़ाकिर हुसैन आहे उनजी शाइरी अच्छा सही
सिंध बचायोड़े सेरा सिंध जगायोड़े सिंधी सिंध बचायोड़े सेरा सिंध जगायोड़े सिंधी सिंध बचायोड़े सेरा सिंध जगायोड़े सेरा सिंध जगायोड़े सेरा सिंध जगायोड़े लादा सिंध जगायोड़े सिंधी सिंध बचायोड़े सेरा सिंध जगायोड़े सिंधी सिंध बचायोड़े सेरा सिंध जगायोड़े सिंध आहे देश असांजो टोपी अजरक वेस असांजो सिंध आहे देश असांजो टोपी अजरक वेस असांजो टोपी अजरक वेस असांजो लोई कीम लजायोड़े लोई कीम लजायोड़े सेरा सिंध जगायोड़े सिंधी सिंध बचायोड़े सेरा सिंध जगायोड़े सिंधी सिंध बचायोड़े सेरा सिंध जगायोड़े सेरा सिंध जगायोड़े ओ सेरा सिंध जगायोड़े लादा सिंध जगायोड़े सिंधी सिंध बचायोड़े सेरा सिंध जगायोड़े सिंधी सिंध बचायोड़े सेरा सिंध जगायोड़े मांझी मुड़स मथेर भी सिंध में दोदा पुत्र दिलेर भी सिंध में मांझी मुड़स मथेर भी सिंध में दोदा पुत्र दिलेर भी दोदा पुत्र दिलेर भी सिंध में जना पाण मल्हायोड़े जना पाण मल्हायोड़े सेरा सिंध जगायोड़े सिंधी सिंध बचायोड़े सेरा सिंध जगायोड़े सिंधी सिंध बचायोड़े सेरा सिंध जगायोड़े जाकिर सिंध में जवान थी रबो दूल्ह दरिया खान थी रबो जाकिर सिंध में जवान थी रबो दूल्ह दरिया खान थी रबो दूल्ह दरिया खान थी रबो भाड़िया सब भजायोड़े भाड़िया सब भजायोड़े सेरा सिंध जगायोड़े सिंधी सिंध बचायोड़े सेरा सिंध जगायोड़े सिंधी सिंध बचायोड़े सेरा सिंध जगायोड़े सेरा सिंध जगायोड़े ओ सेरा सिंध जगायोड़े लादा सिंध जगायोड़े सिंधी सिंध बचायोड़े सेरा सिंध जगायोड़े सिंधी सिंध बचायोड़े सेरा सिंध जगायोड़े सिंधी सिंध बचायोड़े सेरा सिंध जगायोड़े सेरा सिंध जगायोड़े सेरा सिंध जगायोड़े
जबरदस्त मासी जज़्बो जेको आहे सो उहो माना ईअं ताज़ो करे छॾियईं। नहीं मतलब ज़बरदस्त महिरबानी। सिंध धरती जे लाइ सॉन्ग हुयो सिंध बचायो रे त मां चवंदसि त सिंध धरती हूअं ई बाबुल इस्लाम आहिनि हिते अलाह साईं जो ख़ासि रहम आहे जी हा, इनखे बचाइण लाइ तव्हांजी मुंहिंजी ज़रूरत न आहे इनखे पाण अलाह साईं बचाईंदो आहे हमेशह न असांखे फ़र्त करणु खपनि अलाह साईं त पंहिंजा अहकामात बि खलकिया आहिनि ऐं असांखे हुकुम ॾिनो अथई कयो। बिल्कुलु वसीला हेठि ज़मीन ते ठाहींदा आहिनि त उहे आहे उनजा अहकामात आहिनि यानी यू शुड बाउंड टू फॉलो देम Yeah. त असां उन्हनि खे फॉलो कंदासीं। असां जेके राह खां के माण्हू हटिजी बि वेंदा आहिनि के उन दग ते न बि ईंदा आहिनि पोइ असांजा बि के अहिड़ा माण्हू भटकियल आहिनि जेके पंहिंजी धरती पंहिंजी ॿोली सकाफ़त कल्चर खां थोरो पासीर आहिनि उन लाइ हिकिड़ो मैसेज आहे त तव्हां बि अॻिते अचो ऐं तव्हां बि हिन में पार्टिसिपेट कयो त असांजो सभिनी जो फ़र्ज़ु आहे इहो। हूअं बि धरती सां जेका मोहबत आहे न उहा ईमान जो जुज़ आहे माण्हू में ज़रूरी आहे इहा शइ। असां वटि कल्चर में मारवी जो मतलब जेको आहे माशाल्लाह केॾी किरदारु मिले पॉजिटिव थो। ऐं सिंध लाइ एॾी प्यारी प्यारियूं ॻाल्हियूं वाहिद वेठा करनि पिया मतलब ॾाढी सुठी ॻाल्हि आहे सिंध धरती सां प्यार हुजे तव्हां वॉट एवर तव्हां कुझु बि हुजो लेकिन तव्हांखे पंहिंजी धरती सां प्यार हमेशह हुजे पंहिंजी सकाफ़त सां प्यार हुजे तव्हां कहिड़ी बि फील्ड में हुजो इहो तव्हां सां हमेशह मैंडेटरी दिलि में हुजे इहो तव्हां ज़ोरी कंहिंजे दिलि में न आहे विझंदा हे तव्हांजे अंदरि नेचुरली ऐं बिल्ट इन हूंदो आहे। हा इहा ई ॻाल्हि आहे न हितो माण्हू जेके ॿाहिरि मुल्क वञनि था उन्हनि खे वरी अञा असां खां वधीक सिक ई हाणे इंडिया में जेके सिंधी आहिनि उन्हनि जो वरी माना ॿुधाईंदी आहे न मिटी खणी वेंदा त उनखे चुमियूं ॾेई भाउ हो कंदा असां जॾहिं वियासीं इंडिया भारत त उते मुख़्तलिफ़ शहरनि में शोज़ हुआ पुछनि पिया फलाणे शहर जो केरु आहे तमामु आर्टिस्ट फलाणे शहर जो केरु आहे पोइ उहो जेकॾहिं ॿुधाए पियो उन भाकुर पाए लिटरली रोइनि पिया उछिंगारूं पिया ॾियनि ते असां बि उते ॼमियासीं खेॾियासीं कयासीं तव्हां बि उन शहर जा आहियो अहिड़ी उन्हनि खे उत्साह ऐं पंहिंजी मिटी सां मोहबत ऐं उहो हाणे मासी असां सां जेको मास्टर इम्तियाज़ मौजूदु आहे पोइ उन्हनि सां कीअं गानो न ॿुधूं उहे बि असांखे कोई गानो ॿुधाए गानो ॿुधाईंदो ईअं कीअं छॾींदासीं मां चुप करे वेठो आहे लाड़काणे में रहण ई न ॾियांसि मां गानो न ॿुधाए त अच्छा माइट तव्हांजो लाड़काणे में रहणो आहे मूंखे माशाल्लाह उस्ताद जन एॾी ज़बरदस्त शइ ॿुधाई सो हाली त मां उन ई हिकिड़ो फील पियो कयां उस्ताद जे लफ़्ज़नि खे उस्ताद जे आवाज़ खे असां त नंढड़ा मतिलबु की स्टार्ट ई न वरितो आहे उस्ताद जन खे ॿुधूं पिया मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ आहे त मां उस्ताद सां गॾु वेठो आहियां ऐं मुंहिंजे लाइ इहो वॾो एज़ाज़ आहे उस्ताद उस्ताद पर हाणे तूं बि वॾो शींहं आहे बसि मासी तुंहिंजा भाणेजा आहियूं त तोखां नंढा आहियूं न माखो त खणी तूं नंढो आहे हाणे तव्हां असांखे छा ॿुधाईंदव मासी हुननि खे कुझु ॻाइण त ॾे तुंहिंजो इहो वात बंदि थींदो या न पैसा वठंदी मां तोखे बि सुञाणा या मिठाई वात में विझी छॾ मिठाई बाद में खाईंदासीं सभु गॾिजी करे ठीकु आहे नथो जो सिंध लाइ लड़े सिंध लाइ विढ़ो आहे ऐं जेसीं ताईं आख़िरी साह आहे तेसीं ताईं विढ़ंदासीं नथो जो सिंध लाइ लड़े नथो जो सिंध लाइ कढे सो सिंध मां लॾे वञे सो सिंध खे छॾे वञे नथो जो सिंध लाइ लड़े नथो जो सिंध लाइ कढे सो सिंध मां लॾे वञे सो सिंध खे छॾे वञे सो सिंध मां लॾे वञे सो सिंध खे छॾे वञे बराबरी सरासरी असां घुरूं था एतिरी बराबरी सरासरी असां घुरूं था एतिरी
तेरी पूछे जो कोई के तेरी असां ॿुधायूं ए तेरी आज़ाद क़ौम जे तेरी आज़ाद क़ौम जे तेरी आज़ाद क़ौम जे तेरी आज़ाद क़ौम जे तेरी जो सच इन्हयता सड़े जो सच इन्हयता सड़े तो सिंधु माल रे वञे तो सिंधु खे छॾे वञे तो सिंधु माल रे वञे तो सिंधु खे छॾे वञे तो सिंधु माल रे वञे नथो जो जीजल लइ विढ़े नथो जो अमर लइ विढ़े तो सिंधु माल रे वञे तो सिंधु खे छॾे वञे ओ तो सिंधु माल रे वञे ॿुधे नथो कबे सजे नगारो जंग पियो वॼे ॿुधे नथो ॿुधे नथो कबे सजे नगारो जंग पियो वॼे घणे हथे छबर कजे गले न जे वॼे भजे 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 गियर भजे 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 गियर भजे 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 गियर भजे दड़े ते दाप भी दड़े ते दाप भी दड़े तो सिंधु माल रे वञे तो सिंधु खे छॾे वञे तो सिंधु माल रे वञे तो सिंधु माल रे वञे तो सिंधु खे छॾे वञे नथो जो अमर लइ विढ़े नथो जो जीजल लइ कढे तो सिंधु माल रे वञे तो सिंधु खे छॾे वञे ओ तो सिंधु माल रे वञे मुल्क मुंज जो मुखी चवे पयो पखड़ पखी मुल्क मुंज जो मुखी चवे पयो पखड़ पखी जॾहिं बि क़ौम आको की लगी लगी आया लिखी सिंधु जी सुर कजे चखी 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 तो जान सान थो जड़े जो जान सान थो जड़े तो सिंधु माल रे वञे तो सिंधु खे छॾे वञे तो सिंधु खे छॾे वञे तो सिंधु माल रे वञे तो सिंधु खे छॾे वञे नथो जो सिंधु लइ लड़े नथो जो अमर लइ विढ़े तो सिंधु माल रे वञे तो सिंधु खे छॾे वञे तो सिंधु माल रे वञे तो सिंधु खे छॾे वञे ओ तो सिंधु माल रे वञे जबरदस्त वाह वाह वाह, वाह। जबरदस्त जेको नथो विड़े सिंधु लाइ त उहो लॾे वञे त भलो आहे हाँ, लॾे बस वञे जेको न विढ़ंदो त असांजे सिंध जो आहे ई न आहे ई न आहे न मतलब सिंध मां वा माल केर न विड़दो आहे जेके पंहिंजी अमर ते नथी थो आहे ई न हाँ पोइ त वो इंसान माना टपड़ खणे था खणे था ॿोली खण हल पोइ जाॾे वञे पोइ मासीअ जे वर चाढ़ींदासीं पाणी टपड़ खणाईंदासीं ना मां छा माण्हुनि खे लॾराईंदी आहे छा मासी तूं चवंदी हुनखे त हलियो वेंदो न हा, इहो बि सही आहे जहिड़ो बेड़ो कदीसास हा सिंध उहे त सॼी सोन आहे ठीकु आहे कराची का कश्मीर ताईं लेकिन तव्हांखे कहिड़ो शहर सभिनी खां वधीक वणंदो आहे
ईअं त काफ़ी शहर असांजी सिंध जी दिलि आहे कराची, बिल्कुलु पर जंहिं सिटी में मां रहां थो असांजो लाड़काणो, लाड़काणो हुजे ई नालो त घुम लाड़काणो। हा शहीदनि जो शहर आहे ऐं असांजे लाड़काणे जूं काफ़ी कुर्बानियूं आहिनि। असांजी सिंध जी क्वीन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो असांजी आहे ऐं असांजो डायरेक्टर साहिबु हुतां जो आकाश वाघाणी साहिबु। ज़बरदस्त। मेन पॉइंट इहा ई आहे। असांजी माशाल्लाह मासी मासी मूरा मोरा बि लाड़काणी जी आहे न मासी मोरा बि लाड़काणे सभिनि खां वॾी ॻाल्हि बशीर ख़ान कुरैशी साहब। माशाल्लाह उहो बि असांजे लाड़काणे अथनि। मां बेह बि खपाया मां अच्छा वगड़नि में मिलंदा आहिनि न बेह वारा दिल्ली पकोड़ा। में जेके न हूंदा आहिनि बेह हा मटके में। अदा इहो ई साॻियो सवाल तव्हां खां पुछंदासीं त कराची खां कश्मीर ताईं कहिड़ो शहर तव्हांखे दिलि मां वणंदो आहे? आरिसर साहब खे जॾहिं बीमार हो चयईंसीं तव्हांजी जॾहिं डेथ थींदी तव्हांखे किथे दफ़नायूं सिंध में कहिड़ी जॻह? चयईं सिंधी सरज़मीन सॼो मुंहिंजे लाइ क़ाबो आहे जिथे बि दफ़नायो। तो सिंध धरती जेका आहे उहा उनजी मिटी उनजी खुशबू पूरी सिंध पूरी पीरीअ जो सिंध पाछो सारी सिंध पीरीअ जो पाछो। पर हैदराबाद हिकिड़ो अहिड़ो शहर आहे जेको सभिनी खे इंटरलिंक कंदो आहे, गॾु कंदो तव्हां आहे। भला यूनिवर्सिटी में पढ़िया हुयव छा? जी मां हैदराबाद यूनिवर्सिटी न पढ़ियो आहियां। अच्छा पोइ ठीकु आहे। सो उहो अहिड़ो शहर आहे जामशोरो हैदराबाद जेको सभिनी शहरनि खे इंटरलिंक कंदो आहे, सभिनी खे गॾु करे। जीअं न घर जो वॾो हूंदो आहे सभिनी खे विहारे मानी कराईंदो आहे, सभिनी खे पाण सां गॾु विहारींदो आहे, गॾु कंदो आहे, ईद वारे ॾींहुं गॾु कंदो आहे, मिलंदो आहे, भाकुर पाईंदो आहे। हैदराबाद हिकु अहिड़ी शइ आहे जेका सभिनी खे इंटरलिंक करे। हुते तव्हांखे सॼी सिंध जा माण्हू ऐं सुहिणा माण्हू। हैदराबाद शाइरनि जो शहर आहे, हवाउनि जो शहर आहे जिते हवाऊं तव्हांखे मिलंदियूं, शाइरी मिलंदी। जामशोरे जूं शामूं झोरे ऐं न ॾाढियूं वञ ख़ूबसूरत। झोरे न वञ शाइरी त साईं माना वॾियूं वॾियूं यूनिवर्सिटियूं उते न वरी उते जेके शाइर बि उतो पैदा थियनि था, वरी उन्हनि जा नावेल लिखनि था पिया। अदीब पैदा थियनि था, शाइर पैदा थियनि था, सिंगर पैदा थियनि था, वॾा सिंध जा आर्टिस्ट पैदा थियनि था। वॾी ॻाल्हि आहे त उते यूनिवर्सिटी उते हर साल नवां माण्हू ईंदा आहिनि। बिल्कुलु वरी हर साल विछड़ो थींदो आहे, उहे वरी पास आउट करे निकिरंदा आहिनि। ठीकु आहे मासी असां नंढिड़ो ब्रेक था वठूं। जेसि ताईं मासी ब्रेक में थोरो रोए वठे असां चुप कराए वठोसि। काॾे न वञिजो, मिलूं था नंढे ब्रेक खां पोइ। सिंध मुंहिंजी जिंद 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 सिंध मुंहिंजी जिंद। भली कार चवंदासीं सभिनीनि खे। तव्हां असांखे ॾिसो पिया ऐं अॼु माशाल्लाह एॾो ख़ूबसूरत ॾींहुं आहे। असां सभिनीनि लाइ ईद खां घटि ॾींहुं कोन्हे। मतिलबु असां सां एॾा सुठा सिंध जा सिंगर मौजूदु आहिनि जिन्हनि जा कलाम ॿुधी करे असांजे अंदरि बि हिकिड़ो जोश जेको आहे उहो वधे पियो। मासी जेको असां अहिड़ा कलाम ॿुधंदा आहियूं न जेके सिंध सां जुड़ियल हूंदा आहिनि ऐं जिन में सिंध जो ज़िक्र हिकु भेरो बि ईंदो आहे न त उहो अंदरि ई अंदरि हिकिड़ो जज़्बो वधाईंदा आहिनि। मुंहिंजा त रोंगटा जी चवंदा आहिनि न माना बीह रहंदा आहिनि, त उहो थी वियो आहे। ऐं ॿियो ॾिसे पई त 2009 खां वठी इहो हालांकि कल्चर त असांजो 5000 साल पुराणो आहे, पर माना इनखे उजागर करण जे लाइ चवंदी आहियां मूंखे उर्दू जा लफ़्ज़ न ईंदा आहिनि। रोंगटा त उर्दू जो लफ़्ज़ आहे। बसि इहो छा आहे त थोरो घणो कॾहिं मूंखे इहो ईंदो आहे। माना न छा चवंदा आहिनि सिंधीअ में थोरो ॿुधायो। सिंधी में छा चवंदा आहिनि तूं ॿुधाए। माना ईअं असांखे थोरी अंग्रेज़ी ईंदी वार उभा थी वञण जी जी वार उभा थी वञे। लूअ माना बि हेवार चवंदा बि उभा न थी हिन जो हिकिड़ो लफ़्ज़ आहे लूअ बि थियणु। हा छा थियणु ॿुध लूअ बि थी वेंदी आहे। लूअ हा सन्ना वार जेको न लूण जो बि आहे। इंग्लिश में गूस बम्स। गूस बम्स आहे। अंग्रेज़ी मूंखे घटि ईंदी अथई पर मासी तोखे सिंधी बि घटि अचे थी। छा कयां असां इहे लोस मां कॾहिं ॻाल्हाया न आहिनि न। ठीकु आहे मासी ईअं न चओ वरी सभु चवंदा त तोखे वाक़ई में सिंधी न ईंदी आहे। छो न ईंदी आहे? मूंखे सिंधी न ईंदी त कंहिंखे ईंदी आहे? इन जा इहे ई प्रकार हुया जो मास्टर वीचारो जल्दी लॾाणो करे वियो। ॾिसो हाणे ईअं न चओ लॾाणो छा आहे। मां त कुझु न कयो मांसि, पंहिंजे मुहत मोयो, मां हिकिड़ो ज़हर ॾेई मारियोमांसि। शुक्र आहे मासी बेवा अगरि बेवा आहे त अहिड़ा हाल अथसि, बेवा न हुजे हा त कहिड़ा फैशन करे हा। मां पंहिंजे दौर जी सभिनी खां सुहिणी छोकर हूंदी हुअसि। मतिलबु हाणे न शुक्र मञे थी न हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू जवानी में कुराड़ी थी वई आहे वॾी उमिरि नई रत आहे माण्हू जेको आहे सो सुहिणो आहे। माणी मासी तूं हाणे कबर पेर लटकाए वेठी आहे अलाह अलाह कर छा थी करे तूं? मां जो कबर में पहिरियों काथी आहे मां त हिते स्टूडियो में वेठी आहियां। अलाह जो शुक्र आहे खिला थी पई, कल्चर उॾे थी मल्हाया पई। मां तॾहिं त तोखां परे थी वेठी आहे, तूं कबर में पेर लटकाए वेठी आहे। न तोखे कोन वठी वेंदसि अॼु कबर में केरु तोखे वठी वञे। अॼुकल्ह मुफ़्त में को धिको बि नथो ॾे, तोखे मां कबर में वठी हलंदसि।
इंसाफ़ थी करे क़ुरान ते मासी हुन मां नांग निकिरी अचे तो के डंगे पो क़ुरान हे छा रखियो थी जाई नाकु त न रखियो थी मुंहिंजे लाइ असां चयूं त तूं जल्दी वञ ॾिसो माई मां तव्हांखे छा कयो आहे मां तव्हांजा रांदो कल्चर खे प्रोमोट कंदी आहियां माशाल्लाह जेको आहे सो तव्हांजो मतिलबु छा तव्हांजो कोन्हे न असांजो कल्चर आहे उनखे प्रोमोट कंदसि न मां। मासी तो सम्झी करे ॻाल्हाए न त मां पकड़दी मां मिंट मिंट में मां ट्रम्पू खे बि अजरक ॾिनोमांइ इहो त 2 चकर ॿुधाए वई आहियां छा क्या उहो पैसा हाणे मुंहिंजा वापसि त कोन आया न उहो ख़र्च चुकियुमि त उहो ॿुधाया न मासी असां सिंधी महिमान नवाज़ आहियूं असां का बि शइ कंहिंखे सोखड़ी करे ॾींदा आहियूं त हुन लाइ एॾो न सोचींदा आहियूं तूं छो घड़ी घड़ी सोचे नी मां महांगो वठी आयसि न हितां मां हाला मो स्पेशल घुरायो न असांजी सिंध अगरि असांजी सिंध में को ग़रीब मां ग़रीब बि हूंदो न उनजी दिलि एॾी वॾी हूंदी जॾहिं तव्हां उनजे घर महिमान थी वेंदव न त उहो चवंदो घर में जेका बि शइ पई आहे न अची पंहिंजे महिमान जे अॻियां रखंदो ईअं न लस्सी त मां बि खणी उनखे पीआरी ट्रम्पू खे मानी बुसरियूं खारायूंमांसि साग बि रधे ॾिनोमांसि घुराए करे ॿाहिरों बि मां हिनखे साग खारायो मां चयो असांजी सौगात आई आहे बिरयानी मासी खाराईमांसि कलाक थी वियो आहे हिकु कल्चर अजरक जे पोयां त मां ट्रम्पू खे ॾिनी आहे ट्रम्पू खे ॾिनी आहे पोयां पइजी वई आहे रिलियन जे पोयां पइजी आहे मूंखे ॾियो वरी तूं छा जी महिमान नवाज़ आहे छो न आया महिमान नवाज़ मुंहिंजे घर तूं अच तोखे मां ॾिस त कहिड़ा थी खाधा खारायां मां मासी अञा त महिमाननि खे चांहि बि न पीआरी आहे महिमाननि खां पुछो त तूं उन्हनि खे चांहि वांहि जी सलाह कई आहे न न चांहि पीआरनि जी सांस ईअं छॾींदी इंसानी न भले राति थी वञे वेठा हुजनि उन्हनि खे चांहि पीअणी आहे ॾिसो मासी पाण नाश्तो कयो वीचारी कनो चांहि पीआरे न मां अब तयार थी कयां मुंहिंजी मेह वई आहे चरण अचे त पोइ तव्हांखे खीर ताज़ो माना उन में चांहि पीआरियां न मूंखे डॿे वारे खीर जी चांहि सफ़ा न वणी मासी मथे मेरी खे भरी लॻे वई ई आहे मथे खे साईं वो डंडो लॻे बाक़ी चांहि त कोन लॻंदी मथे। हा, भई त न कर। असांजी मासी जो तव्हां मतो बंदो न मां चवंदी आहियां माना निज जो खीर हुजे चएती मथे खे मासी लॻे फाटल मथे में कीअं लॻंदी आहे सोच अब मां त सोचे बि नथी सघां मासी तूं पटी जी बजाए विग बधी छॾिजां हा वेगे सां मुंहिंजी रत बीहंदी न मासी को सेरो त ॿुधाए हे त असां सां ॿई सिंगर त वेठा आहिनि तूं को पाण सेरो त न ॿुधाए मां हेॾे माशाल्लाह सुरीलनि माण्हुनि जे साम्हूं बेसुरी लॻंदमि न छा हाणे पंहिंजी जेको आहे सो ते मासी वेही को करे सेरो ॿुधाए त पोइ असां उन्हनि खां ॻाल्हां ॿुधूं सेरो ॿुधायां तोखे मां हाणे सेरो अॼु हिनमहिल सेरो नथी ॿुधायां तोखे मां गानो थी ॿुधायां हिकिड़ो अच्छा जेको अचई सेरो मूंखे हिकिड़ो ईंदो आहे हर जॻह ते ॻाईंदी आहियां पर उहो हिन मौक़े ते ठहंदो न छा आहे न सेरो मां इहो विछोड़े जो आहे विछोड़े जो न आहे सेरो चवंदी आहियां मां शादियुनि जो हा त हाणे शादी महिल आहे कोन कहिड़ो मासी उहो त न जेको मां सम्झां थी हा उहो ई जेको तूं सम्झे थी इहो ई ॻाईंदी आहियां मां ठीकु आहे जाथे वञा या भाइयो सेरो चवां ॿिया बि सिखनि न रुगो हिकिड़ी पोयां लाहे पाए पई मासी जी कमाई हिन हिक जे पोयां आहे मासी ॿियो गानो ॿुधाए न मयत ते वई मां उते माइन मूंखे चयो छे सेरो ॿुधाए मासी मां चयो हाणे मूंखे हुननि खां त माना ॾुख जो सेरो ॿुधाईंदी सभु रोईंदासीं अच्छा ॾुख जो बि सेरो हूंदो आहे इहा मूंखे अॼु ख़बर छो पई न आहे हूंदो आहे मारूअड़नि त जेके तूं सेरा ॿुधो असांजा दुख जा सांग हूंदा आहिनि न राग हूंदा आहिनि विछोड़े राग जा, हूंदा दुख आहिनि जा, सेरा हूंदा आहिनि में चङो मां तोखे हिकिड़ो पुराणे दौर जो हिकिड़ो ॿुधायां थी दुख जो ई हिकिड़ो हा सेरो आहे। ॿुधाए ॿुधाए बिस्मिल्लाह ओ वण जे हेठों वेठा हुयासीं कल्ह शाम वाइदा कयासीं कसम खयासीं वाइदा कयासीं कसम खयासीं छिनी कई सफ़ाधार वण जे हेठों ऐं वे सभु सोचनि था एॾी बेसुरीली माना सफ़ा सुर जो टको बि न मासी तकड़ तकड़ में ॻाल्हाए वई हा उहो ई न छा तॾहिं त चयो मां त मां को सेरो न पुछ ठीकु आहे मासी इलाही गंज कयो हाणे असां अदा वाहिद खां ॿुधासीं अदा वाहिद तव्हां असांखे कोई कलाम ॿुधायो असांजी सिंध जो तमामु ख़ूबसूरत शाइर ताजल बेवस मरूम ज़बरदस्त जंहिं सिंध जे लाइ तमामु सुठो लिखियो ऐं उन तमामु सुठी पोइट्री उन जी हिकिड़ी ॻायल पोइट्री आहे मशहूरु तमामु उहा तव्हांखे ॿुधायांसि मुझो ईमान धरती
मुझो ईमान आ धरती सिंधिन जो शान आ धरती सिंधिन जो शान आ धरती मारुई जो मान आ धरती सिंधिन जो शान आ धरती मारुई जो मान आ धरती मारुई जो माना धरती कसम कुराना धरती ओ सिंध मुंहिंजी अमा सूंह तुई अजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां हिकु कलम हिकिड़ो मां हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां तुंहिंजे माण्हुनि खे सीने में साढो वतां तुंहिंजे माण्हुनि खे सीने तुंहिंजे माण्हुनि खे सीने में साढो वतां तुंहिंजे लाणियुनि लयनि खे बि चंदन जमां शाल तुंहिंजी कुख मां पियो हर हर जमा शाल तुंहिंजी कुख मां पियो हर हर जमा खीर तुंहिंजो पियां वेर तुंहिंजो वठां वीर तुंहिंजो थियां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां अभम ॿार हुन कंधीअ ते कुजो जो हुन कंधीअ ते कुजो जो अभम ॿार कहत जी जल जो जानी अखियुनि ठार हीअ जो बालक सुभाणे जो मैं मार हीअ जो बालक सुभाणे जो मैं मार उन जी बोली ऐं लोलीअ तां सदके वञा मां त सदके वञा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां
जा बेवस बुखन ते मढ़े मंट थी हुआ जा बेवस बुखन ते मढ़े मंट थी अज भी जो टे असुर जो उथी चंड थी जा गरम खीर में पई गदे खंड थी जा गरम खीर में पई गदे खंड थी उन सुहागिण खे मां किए न सजदो कया किए न सजदो कया छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां हिकु कलम हिकिड़ो मां हिकु कलम हिकु कलम हिकिड़ो मां कीअं पूरो पवां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां जबरदस्त जबरदस्त बेहतरीन तमाम हिकु बेहतरीन कलम हिकिड़ो मां छा लिखी छा लिखां कीअं पूरो पवां मतलब कि जेतिरी तव्हां सिंध धरतीअ लाइ लिखंदो जेतिरो तव्हां लिखी सघंदो पूरा न पवंदो बिल्कुलु मतलब तव्हां तारीफ़ हुनजी बयान ई नथा करे सघो चवंदा आहिनि कुझु लफ़्ज़ अहिड़ा लफ़्ज़ ई न मिलंदा आहिनि तारीफ़ लिखण लाइ कॾहिं कॾहिं पूरियूं डिक्शनरियूं जेके थींदियूं आहिनि इहे खुटी पवंदियूं आहिनि हिकिड़ी शइ जी तारीफ़ करण जे लाइ सही था चओ असांजी मोहब्बत असांजो इश्क पंहिंजी धरती सां आहे जंहिंसां तव्हांजो इश्क हूंदो आहे या जंहिंसां तव्हांजी मोहब्बत हूंदी आहे न उनजे बारे में तव्हां चवंदा आहियो लफ़्ज़नि जी चूंड कहिड़ी कयूं उहे लफ़्ज़ ई असांखे न मिलंदा आहिनि त असां सभिनी जो पंहिंजी धरती सां ई इश्क आहे ऐं अलाह कंदो इंशाल्लाह हमेशह रहंदो इस ताईं सीसीअ में सावा हाणे अदा त असांखे सफ़ाई गुम करे छॾियो मासी त एॾो इंजॉय करे पई ॼण मासी तूं मां ॻायां पई गॾु न मूंखे छा आहे अचे थो त पियो वञे पंहिंजे लॻियो हाणे लॻी पई पंहिंजे कम खे छा कयां हाणे अदा जो ॿुधियोसीं हाणे अदा ॿुधायो तव्हां छा था ॿुधायो मां बि सिंध वाले सां हिकिड़ो तमामु ज़बरदस्त आइटम आहे कोशिशि कई आहे इंशाल्लाह सभिनि खे न अॼु ॾींहुं हेॾो सुठो आहे सुभाणे असां सभिनीनि से ईद आहे त पोइ बिल्कुलु धरती जे लाइ गाना हूंदा आहिनि। बिल्कुलु आहे सिंध जो गीत आहे इंशाल्लाह सभिनि खे वणंदो सिंधिल जा मेला 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 सिंधिल जा मेला 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 लगदा ही रहदा मारल जा मेला 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 सिंधिल जा मेला 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 लगदा ही रहदा सखर सिकंदराबाद हुजे बम्बई हैदराबाद हुजे सखर सिकंदराबाद हुजे बम्बई हैदराबाद हुजे गांधी मदी याद हुजे या सोनी हीराबाद हुजे मस्तल जा मेला 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 मारल जा मेला 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 लगदा ही रहदा सिंधिल जा मेला मेला सदा लगदा ही रहदा मुंहिंजा दिलदार सिंधी गुले गुलदार सिंधी सोहणनि में सोहणा सिंधी सोहणे में हार सिंधी हीरनि जा हार वफ़ादार गुरबुदार सिंधी हीरनि जा हार वफ़ादार गुरबुदार सिंधी दुनिया जी गली गली में कंधा वापार सिंधी दुनिया जी गली गली में कंधा वापार सिंधी
थैंक यू क्लासिकल गीत साईं ताजल अदब बेवस असां- साहब वरी हेॾां वरी चिल चिल माना इहे मूंखे त झुमाए छॾे थो। मतलब अदा वाहिद असांखे ॿुधाए तो अंदर Classical, अंदरो माना जेको आहे न, जज़्बो तो अचे जज़्बो अचे। वरी अदा असांखे इम्तियाज़ अचे हिन तो वरी त वरी ॿाहिरों असां असांखे चवंदा नचराए अचे झूमर न Balance मिक्स थिए थो प्लेट न। हुजे न हा। कम न। मिक्स प्लेट हुजे न बैलेंस थिए तो न असां घणा सेंटी बि नथा थियो इमोशनल बि नथा थियो घणा एक्साइटेड बि भला इहो बैलेंस करण जे लाइ तूं भला रैली कढी छा न छोकिरनि जो रैलियूं कढंदा छोकिरा वरी तूं शुरू कई पटको ॿधी त मां अक्सा किंजर जेको आहे छोकिरियुनि जी रैली थी कढां। मासी सही आहे न छोकिरी सिंधी छोकिरी जेकी आहिनि उहे बि त कंहिंखां घटि कोन्हनि न सिर्फ़ु छोकिरा छो छोकिरी बि त कढनि न सिंधी इहा मूंखे छोकिरी ॻाल्हि ॾाढी वणे माना हिकिड़ो दुनिया लेवल ते हिकिड़ो मैसेज वियो त छोकिरियूं कंहिंखो घटि न आहिनि ऐं सिंधी छोकिरियूं माना छोकिरा छोरो बस मासी अॼु बि असांजी रैली आहे हा। छोकिरियुनि जी हा बस दुआ कजा ख़ैर सां थिए मूंखे त इनविटेशन कोन्हे ॾिनई मासी तोखे चयमि जा ॻाढ़ो सिर्फ़ु छोकिरियुनि जी आहे माइनि जी न आहे माना मां न अचां मायुनि जी बि आहे छोकिरियुनि जी बि आहे कुराड़नि जी कोन्हे ठीकु आहे तव्हां ॿई असांजे शो में आयो असांजे शो खे चार चंद लॻी विया तव्हांजे मतिलबु गीत जेका हुया मतिलबु ॾाढा ज़बरदस्त हुया अदा वाही जा गीत त तव्हां पाण ॿुधाया त असां सभु मतिलबु अलाए किथे हलिया वियासीं मतिलबु जहान ई ॿियो हुयो मासी मां स्टूडियो मां परे निकिरी वियसि अलाए काॾे हाणे हिन मूंखे कब्रिस्तान त न हली मोटायो वई आहे मासी मासि ॾे कब्रिस्तान दिमाग़ चाका थी मोकिले शुरू पोइ जॾहिं को वेठी आहे हा इहा त हेमा खे मारण जे कढाई मासी जेको तूं गाने में नचे पई न अदा भाई ॾाढो इंजॉय पिया करे भला छा करे ॾिसे पियो मासी खे अच्छे मथे में अलाए अटो ख़राबु थियो अथसि सिंधु जी मोहबत अहिड़ी आहे न अछो मथो नथी ॾिसे सिंधु जी मोहबत मासी तुंहिंजो त उहो हेॾो ॻाढ़ो साओ लॻियो मथो चांहि करायो पर माना मासी सिंधु जी कढ़ाई मोहबत अहिड़ी सुठी आहे। पती आहे हा कढ़ाई जेका कढ़ाई मासी इहा मशीन कहिड़ी हद जो भरता सॼी राति वेही मां लटा सिबिया आहिनि पाण वेही 500 रुपया था उधर ते वियसि वठण पाड़े वारनि खां न ॾिनऊं चई असां पंहिंजा लटा न ॾींदासीं तोखे ही कढ़ाई आहे मथे कोरमो आयो तो बसि छा कयां। मां चयो बैलेंस कया न हिननि खे बि मासी असांजे शो में आया हिननि खे महिरबानी त कर न मूंखे अला दिलि ख़ुशी आहे मां त माना तव्हांखे ॾिसंदी पई अचां टीवी ते त मुंहिंजी दिलि हूंदी त मां तव्हां सां मिलां कॾहिं महिरबानी अॼु कल्चर डे जो जेको प्रोग्राम कयो आहे असांजे ही channel सभु ते दिलियूं मिलाए थो पंहिंजा परा सभु मिलाए थो सही सिंध गॾु थिए थी बिल्कुलु। सिंध हिकु थिए थी उते सभु मिलनि था हीअ असांजो कल्चर ख़ुशी जो ॾींहुं इन करे बि मल्हायो वेंदो आहे त सभु पाण में एकता जो आहे एकता जो ॾींहुं आहे, unity आहे, बिल्कुलु। एको हिकु थियणु तो असां सभु हिकु आहियूं इंशाल्लाह हिकु ई रहंदासीं लास्ट में तव्हां कोई मैसेज चवणु चाहियो व्यूअर्स खे बसि पंहिंजी सिंध सां धरती सां पंहिंजी ॿोली सां सकावत सां कल्चर सां मोहबत रखो इहा ई असांजी सुञाणप आहे इहा ई असांजी पहचान जेको आहे। पहचान आहे सुञाणप आहे ऐं ॿोली जो बिगाड़ जेको आहे उहो न थियणु खपे ॿोली सही ॻाल्हाई वञे सही ॿुधी वञे ऐं असांजे कल्चर जेको आहे हुन में जेको असांजो म्यूज़िक आहे जेको बेसिक इंस्ट्रूमेंट आहे उहो म्यूज़िक आहे कल्चर में जेको म्यूज़िक दुनिया खे ॿुधाए थो त तव्हां केतिरा रिच आहियो तव्हां छा हुयो या तव्हां केतिरी तमीज़दारी आहे तव्हांजे कल्चर में केतिरो मिलाप आहे तव्हांजे कल्चर में केतिरो प्यार मोहबत उल्फत सिक आहे सो उन म्यूज़िक खे असां जेकॾहिं पंहिंजे उन कल्चर जे हिसाब सां रखंदासीं ऐं उनखे असांजे जीअं वॾा शायर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जंहिंखे अॼु बि पढ़ो त अॼु नओं लॻंदो सचल सरमस आहे शेख अयाज़ आहे बेदिल बेकस आहे असांजा अहिड़ा शाइर गुज़रिया आहिनि ऐं उन्हनि खे अञा एक्सप्लोर न कयो आहे ॻायो न वियो आहे असांजा फनकार दोस्त ॻायल कलाम घणो करे ॻाईंदा आहिनि सो सिख्या जी ज़रूरत आहे सिख्या कनि ऐं उहे शयूं एडॉप्ट कनि ऐं नयूं नयूं उहो दास्तान उन्हनि जा लतीफ़ साईं जो रिसालो आहे सचल साईं जो रिसालो आहे उन्हनि खे पढ़नि असांजो कल्चर उन में आहे उन खे पढ़नि उन खे ॻाइनि उन खे जेको आहे सो भले फास्ट धुन सां कंपोज़ कनि पर उन्हनि खे ॻाइनि त दुनिया ते हिकिड़ो मैसेज वेंदो त हीअ क़ौम केॾी सिविलाइज़ड आहे हीअ क़ौम केॾी रिच आहे ऐं हिन क़ौम केतिरो पंहिंजनि जे लाइ पंहिंजी धरती जे लाइ कयो आहे ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि इन्हनि चई त तव्हां उन्हनि जा रिसाला पढ़ी करे उन्हनि जो पैगाम पंहिंजे गीत जे ज़रिए ॾेई था सघो इंट्रस्टिंग बि थींदो ऐं माण्हू इन ॻाल्हि खे पसंदि बि कंदा ॿियो पुराणा जेके लोज़ आहिनि माना मासी लफ्ज़ खे तूं छॾियो अदा हाणे चयो त लफ़्ज़नि जी अदायगी सही कयो इहो मूंखे लॻे थो सभु ॿिन्हिनि जे लाइ हुयो न न इहा बिल्कुलु इहा सुठी ॻाल्हि आहे त मासी इन ते माण्हू करे बिल्कुलु ॿी अदा तव्हां कुझु मैसेज ॾियणु चाहियो व्यूअर्स खे बसि मैसेज असांजो इहो ई आहे त अॼोके ॾींहं खे दिलि सां मल्हायो छो जो जेकी दिलि जी ॻाल्हि हूंदी आहे उहो मोहबत जो इज़हार हूंदो आहे हिन खां वधीक काई बि ॻाल्हि न आहे बिल्कुलु ॾाढी ख़ुशी थी तव्हां ॿई आया हो तव्हांजा गीत ॿुधी असां ॿिन्हिनि खे ॾाढो मज़ो आयो असां ॿिन्हिनि खे न पूरी सिंध खे मज़ो आयो ॿाहिरि सिंध जो वेठल माण्हुनि खे बि मज़ो आयो हा जेको जेको प्रोग्राम ॾिसंदो उनखे मज़ो उन्हनि खे ईंदो मज़ो ईंदो, बिल्कुलु काॾे न वञो असां वरी तव्हांखे जॉइन कंदासीं छो त ब्रेक खां पोइ तव्हांखे नवां होस्ट ऐं नवां महिमान मिलंदा ऐं मासी उहे कहिड़ा होस्ट हूंदा होस्ट जहांज़ेब अली ऐं सैरिश भुट्टो हूंदा वरी उन्हनि जा गेस्ट ॿिया हूंदा वरी उन्हनि खां पोइ वरी असां तव्हांखे जॉइन कंदासीं हा असां तव्हांखे वरी रीजॉइन कंदासीं काॾे न वञो मिलूं था नंढे ब्रेक खां पोइ
सिंध मुझी जिंद 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 बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम जारी है सारी है कचहरे हले पई ही सिलसिलो मेहमाननि जो बि जारी सारी आहे तो थोड़ा होस्ट भी चेंज थीन पिया मूंखां पहिरीं अक्सा हुई ऐं उन खां अलावा मासी मोरा हुई हाणे मूंसां सेरिश आहे बिल्कुलु हा पहिरीं अक्सा ऐं मासी मोरा हुया ऐं हाणे जहांज़ेब अली ऐं मां आहियां सैरिश भुट्टो ऐं सभिनीनि खां पहिरीं त अॼोके ॾींहं जे लाइ मतिलबु अॼोकी राति जीअं चंड राति आहे ऐं सुभाणे खां सॼी सिंध में बल्कि जेके जेके सिंध खां ॿाहिरि आहिनि या कंट्री खां ॿाहिरि मौजूदु आहिनि उन्हनि सभिनीनि खे असांजे तरफ़ां ही डे मुबारक हुजे तव्हांखे बि लख लख मुबारकूं ऐं जेके मूंखे ॾिसनि पिया परदेस में ऐं परदेस खां जेके ॿाहिरि आहिनि उन्हनि सभिनि खे मुबारकूं लख लख मुबारकूं ऐं उन खां अलावा असां सां ख़ूबसूरत आर्टिस्ट ख़ूबसूरत सिंगर्स भी मौजूद हैं उन साहब कचहरी कंदासीं उन जी तारीफ़ तव्हां करियो त वधीक बहितर आहे बिल्कुलु उहे कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि ऐं उन्हनि खे जॾहिं सैरिश मूंसां हिकिड़ी ॻाल्हि कई पे त उन्हनि जो हिकिड़ो सॉन्ग मूंखे हमेशह हमेशह जॾहिं बि उहे कंहिं बि प्रोग्राम में गेस्ट ईंदा हुआ त ख़ासि मां उन प्रोग्राम में कॉल करे ऐं उन्हनि खां फरमाइश कंदी हुअमि त मूंखे ही सॉन्ग ॿुधणो आहे त असांजो कहिड़ो हुयो उहो हीर घुलंदी वञे माक पानी वञे मूंखे बिल्कुलु यादि आहे ऐं तव्हां त यकीननि तव्हां सम्झी विया हूंदा त असां सां गॾु केरु मौजूदु आहिनि असां सां गॾु आसिफ़ सियाल मौजूदु आहिनि जेके कंहिं बि तारीफ़ जा मोहताज आहिनि अस्सलाम वालेकुम आसिफ़ भाई वालेकुम सलाम सर तव्हांखे सिंध जो हिकिड़ो ख़ूबसूरत ॾिहाड़ो मुबारक हुजे तव्हांखे बि जानी ऐं तमामु ॾिसंदड़ जेके बि आहिनि असांजा सभिनि खे सिंध जो ख़ूबसूरत ॾींहुं भलारो ॾींहुं जंहिंखे चइजे कल्चर जो ॾींहुं मुबारक हुजे ऐं एकता जे चंड राति आहे ऐं तव्हां सोचो था सुभाणे खां इहो सेलिब्रेशन शुरू थी वेंदी ऐं सभु हींअर तयारियूं माण्हू करे वेठा आहिनि तव्हां छा था सम्झो हिनखे ॻाल्हि खे जानी मुंहिंजो जेको सिंध सां इश्क करण जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो हिसाबु किताबु आहे मां चाहींदो आहियां की इंसान कल्चर पंहिंजो ट्रेडिशन पंहिंजी सकाफ़त उहा ज़िंदह रहंदी आहे पर मां हिन दफ़ो जेको सेलिब्रेट कयां पियो मुंहिंजो हिकिड़ो थीम चेंज आहे पंहिंजो ज़ाती मुंहिंजो आहे मां चवां थो त कल्चर तव्हांजो जेको आहे सो भले नचो ॻाओ सभु कुझु कयो तव्हांजो कल्चर काॾे नथो वञे बिल्कुलु पर सिंधी हिकु मां सम्झां थो कल्चर हिकिड़ो पहचान आहे पर सिंधी हिकिड़ो किरदारु आहे बिल्कुलु उहो किरदारु हिन टाइम मां ॾिसां पियो उहे शयूं जेके चवंदा हुआसीं यार सिंधी महिमान नवाज़ सिंधी क़ुर्बानी ॾियण वारा सिंधी आशिक़ सिंधी सूफ़ी उहे सभु शयूं हिन टाइम वक़्तु आहे त असां उहे वापसि आणियूं सो किरदार खे ज़िंदा कयूं हाणे अच्छा आसिफ़ भाई तव्हां माशाल्लाह सुठा कॉन्सर्ट कंदा आहियो ॿाहिरि वेंदा आहियो हमेशह तव्हां हिन ॾींहंनि ते त तव्हांजी माना तव्हां बुक हूंदा आहियो तव्हांजी का डेट न आहे हूंदी त तव्हां हमेशह ॾिसंदा आहियो त माण्हू सेलिब्रेट कनि था सुठे तरीक़े सां हिन दफ़े तव्हांखे कहिड़ो चेंज नज़र आयो हिन दफ़ो हिकु त हिकु जज़्बो जेको आहे इहो त माना मां चवंदो त कंसिस्टेंट माण्हू कनि पिया इहो कॾहिं ख़तमु थियणो न आहे बिल्कुलु इहो हर साल जेतिरो ई हूंदो आहे अञा वधंदो नज़र ईंदो आहे पर मां सम्झां थो हे जेका पैंडेमिक सिचुएशन हले पई इन में माण्हू जेतिरा डिस्टर्ब आहिनि उनजे बावजूदि मे बी कहिड़ा हालात आहिनि अॼुकल्ह पर उनजे बावजूदि माण्हू किथे बि हूंदा घरनि में हूंदा इहो जज़्बो ख़तमु न थींदो इहो उन्हनि जे जेको आहे सो अंदरि सीने में आहे उहो बिल्कुलु ऐं ॾींहं ॾींहुं वधंदो थो वञे सो हिते ई जेको आहे असां सां गॾु ॿियो गेस्ट बि मौजूदु आहे यासिर समूह मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम यासिर वालेकुम अस्सलाम कीअं आहियो यासिर ठीकु अल्लाह पाक जा एहसान तव्हां ख़ुशि आहियो अल्लाह पाक जा एहसान यासिर हेॾो ख़ूबसूरत माहौल आहे तमामु सुठो माहौल लॻो पियो आहे हाणे तव्हां जहिड़ा ख़ूबसूरत चेहरा अॻियां आहिनि त तव्हांखे असांजे तरफ़ां शहरी जे तरफ़ां असांजी पूरी सिंध जे तरफ़ां तव्हांखे लख लख मुबारक ख़ैर मुबारक मां बि तव्हां सभिनी खे मुबारकूं ॾींदुसि चांद राति आहे सुभाणे असांजो प्रोग्राम आहे पंहिंजो कल्चर जो ऐं सभिनी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइणो पवंदो पाईंदासीं इंशाल्लाह ऐं सैरिश बि तव्हांजी तारीफ़ बि करे शुरू खां वठी जीअं तव्हां आया आहियो
बचपन खां सुञाणींदी आहे न। हाँ बिल्कुलु ऐं बिल्कुलु जीअं यासिर अची वेठो आहे त अदा इरफान समय जी जेका परछाई चइजे त उहो यासिर आहे ऐं बिल्कुलु ऐं यासिर हमेशह सुठो कमु कयो आहे। यासिर जा काफ़ी सारा कलाम जेके मशहूरु आहिनि। अॼु मुंहिंजे ख़्याल सां भाउ खां पुछंदासीं, आउं हुनखे वॾो भाउ वांगुरु सम्झंदो आहियां न। मूंखे नालो आसिस याल वठंदे मूंखे सुठो न लॻंदो, चए वॾनि भाउरनि वांगुरु सम्झंदो आहियां। तव्हां डिज़र्व था कयो प्यार ऐं वॾी महिरबानी तो तव्हां हिन लाइक़ु सम्झो। न तव्हां हिन लाइक़ु आहियो आसिफ भाई, तव्हां अलाए छा आहियो अच्छा आसिफ भाई, पहिरियां त तव्हां मूंखे इहा शिकायत आहे त तव्हां हेॾा सुठा सॉन्ग ठाहींदा आहियो, रीमेक ठाहींदा आहियो, सुठा उन गिटार उन में प्ले कंदा, मूंखे ॾाढा तव्हांजा सॉन्ग वणंदा आहिनि न। तव्हां मूंखे को छो नथा मॉडल रखो कंहिं सॉन्ग में, वजह छा आहे? जानी मुंहिंजी त ख़्वाहिश हूंदी ऐं तव्हां यकीन कंदो इलाही सुठो कमु पिया कयो। तव्हां ॾिठो हूंदो इलाही टाइम खां मां गानो कोई ॾिनो बि न आहे, छो जो पंहिंजी ज़ाती हिकिड़ी मसरूफ़ियात बि आहिनि, टाइम नथा कढी सघूं। पर इहो आहे की हिन टाइम जेके सॉन्ग्स आहिनि किथे स्टूडियो में वेही करे किथे जैमिंग कईसीं, उहे ई अचनि पिया, वीडियो थियो ई न आहे कोई बि। पर जॾहिं बि थींदो त तव्हां मूंखे यादि ज़रूरु हूंदो ऐं इहो लाज़मी आहे। ऐं असल में जेको आहे वीडियो पंहिंजी जॻह ते, वीडियो त हिकिड़ो अलॻि सां शूट थियनि था, जेको तव्हांजो स्टूडियो जो वर्क ई आहे न उहो ई इंसानियत अखि जेका आहे न उहो छिमिजे बि न, उहो माण्हू ॾिसंदो रहे। हिकु हिकु मूवमेंट तव्हांजी लिपसिंग, तव्हांजे हथनि जी मूवमेंट जेका आहे उहा माण्हू ॾिसंदो थो रहे, उते स्ट्रक थो थी वञे। ऐं छो जो शोहरत मिलण खां पोइ इंसानु जेको आहे सो या त हीअं वेंदो आहे मथे, वरी जल्दी हटी ईंदो आहे। तव्हां सदाबहार आहियो, में हमेशह तव्हांजा गाना ईंदा था रहनि, शुरू में पसंदि हूंदा, हाणे ऐं दौर जे हिसाब सां तव्हां हलंदा आहियो त हाणे कहिड़ी शइ जो दौर थो हले, उहा कहिड़ी शइ ॾियणु घुरिजे, तव्हांखे मूं ख़ासि करे ॾिठो आहे। हा बिल्कुलु, मुंहिंजी कोशिशि आहे जीअं सवेर मां ॻाल्हि कई हिकिड़ो कॉज़ असां उन ते कमु घटि कयो आहे। जीअं चऊं पिया मुंहिंजी हिकिड़ी ज़िमेदारी आहे, हिकिड़ा रोमांस, लव, हल्ला गुल्ला, इहे सभु गाना घणा कयासीं। उहो दौरु हुयो, रीमिक्सिस जो दौरु हुयो, बिल्कुलु उहे कयासीं। पर हर इंसान जी, हर इंडिविजुअल जी हिकिड़ी ज़िमेदारी बीहे पई। तव्हां जिथे बि आहियो तव्हां कंट्रीब्यूट कयो, तव्हां मसइलनि ते ॻायो, तव्हां इशूज़ ते ॻायो, तव्हांजी म्यूज़िक आहे, तव्हांजो आर्ट, तव्हांजो जीअं तव्हां सुठा टिकटॉकर आहियो, तव्हां सुठा होस्ट आहियो, तव्हां सुठा डायरेक्टर आहियो, मॉडल आहियो, इवन तव्हां जेको आहे अहिड़ी शइ जेका हालात जेके हलनि पिया उन्हनि खे हाईलाइट तव्हां सुठो करे सघो था। पोइ मां सम्झंदो आहियां जेके बि जंहिं बि फील्ड में आहे, भले उहो आर्ट आहे या कहिड़ो बि प्रोफेशनल आहे, पर जेकॾहिं तव्हां मसइला दुनिया जा इशूज़ जेके ख़ासि करे हिन टाइम असांजे सिंध में आहिनि हाईलाइट नथा कयूं त पोइ बेकार आहे सभु। बिल्कुलु मुंहिंजी कोशिशि आहे उन्हनि ते कमु कयां, सुठी सोच रखणु घुरिजे ऐं सुठे तरीक़े सां हलणु घुरिजे। ऐं जानी भाई, आसिफ भाई थोरी देरि पहिरीं जेके स्टार्टिंग में तव्हां हिकु ॻाल्हि की त असांजो जेको कल्चर आहे सिर्फ़ु इहा शइ न आहे। इन ते ई मूंखे हिकु ॻाल्हि यादि आई त असां सिर्फ़ु इहो सोचंदा आहियूं त असां शलवार कमीज़ पाईंदासीं, अजरक पाईंदासीं त असां सिंधी आहियूं। उन खां अलावा बि असां सिंधियुनि जा कुझु फ़र्ज़ आहिनि, असांजा हिकु रवैया, असांजो हिकु इख़लाक़, असांजी तहज़ीब जेके शयूं आहिनि उन्हनि खे बि असांखे वापसि पूरी दुनिया में पूरी दुनिया में असां सिंध जी हिकिड़ी छाप छॾियल आहे त असां महिमान नवाज़ आहियूं, असां सुठी इज़त ॾींदा आहियूं, सुठे असांजे जेके मेज़बान ईंदा आहिनि उन्हनि खे सुठी असां इज़त ॾींदा आहियूं, हमेशह उनजो ख़्यालु रखंदा आहियूं। त उन खां अलावा हाणे आसिफ भाई हींअर ईअं न आहे त सिंध ताईं हिकिड़ी महदूद रहिजी वई आहे न सेलिब्रेशन, हाणे पूरी दुनिया में बि थिए थी। उन खां अलावा पहिरीं सिंधी सिर्फ़ु कंदा हुआ, हाणे मुहाजिर बि कनि था, पठान बि कनि था। जीअं मुंहिंजा दोस्त आहिनि, पटको ॿधंदो आहे, उहे चवंदा आहिनि यार इहो असांखे सेखार कीअं था ॿधो। त तव्हां सां अहिड़ो को शइ आहे, तव्हां जेको दोस्त हुजे जेको तव्हां सां चइजो यार तव्हां ॾाढो सुठा था लॻो ई मल्हायो था। त मां पटको ॿधो पंहिंजी शादी में ॿधो ऐं उते सम्झो त माना ठीकु आहे, हाणे मुड़ुसु जेको मुड़ुसु चइजे त वरी मुड़ुसु माण्हू उते लॻा पियो। बाक़ी हिकिड़ा पटको जीअं ॿधिजे, ऐं मां जीअं हीअ ॻाल्हि कई न कल्चर जी ॻाल्हि कई, दुनिया में कीअं वञिजे, तव्हांखे अजरक ऐं पटको पाइणु जस्ट इहो तव्हांखे दुनिया ताईं न पुॼाईंदो। हिकिड़े बुढ़ड़ो साहिबु ASI जेको हुयो, हिकिड़ी कारी वर्दी पुलिस जी पाए करे उन जेको चयो त मां सिंधी आहियां ऐं मां गैरतमंद आहियां, पंहिंजी न्याणी ॾेई करे न्याणी बचाई आहे। अच्छा, उहो इंटरनेशनल मीडिया उनखे कवर करे पई त हे सिंधी नौजवान जेको आहे सिंधी हिकिड़ी पंहिंजी औलाद जी कुर्बानी ॾेई करे आयो। पोइ डेफिनेटली माण्हू सर्च कंदा त सिंधी छा आहे, सिंधी सभिनी ख़बर अचे, न ख़बर हूंदी त पोइ पुॼंदा, पोइ तव्हांजो कल्चर बि अची वेंदो, अजरक बि अची वेंदी, टोपी अची वेंदी, पटको अची वेंदो, जॾहिं तव्हांजो किरदारु ईंदो। सो किरदार सां पंहिंजी पहचान कराइजे, पोइ हे वियर कजे त पोइ मज़ो ई ॿियो आहे। अच्छा भला सभु ॻाल्हियूं त थींदियूं रहंदियूं, कचहरी त पाण कंदासीं, तव्हांखे हाली फ़िलहाल असां छॾियूं नथा।
पर हाणे छा सोचिया कहिड़ो गानो असांखे ॿुधाईंदा इहे रूह जी ग़िज़ा बि आहे न त उहा ॿुधणु घुरिजे लाज़मी आहे हा बिल्कुलु ऐं असां त ख़ुशकिस्मत आहियूं तव्हां असांजे साम्हूं तव्हां ॻाईंदा असां ॿुधंदासीं बिल्कुलु मां जेको आहे सो हिन डे ते प्लान कयो आहे ऐं मुंहिंजो टॉक थी सघे जेको तव्हां चवंदा हूंदो त ख़ुशी आहे पर ख़ुशी ई आहे पर मूंखे ख़ुशी तॾहिं थींदी जॾहिं मुंहिंजी सिंध जा मसइला हल थींदा मुंहिंजा माण्हू ख़ुशि थींदा माण्हू जॾहिं ग़ुलामी खां निकिरंदा हे सॉन्ग स्पेशली मां जेको आहे सो अॼु जे डे जे लाइ हिकिड़ो कयो आहे रेडी जेको असांजो पंज आङुरियूं यकीननि बराबरि न हूंदियूं आहिनि बिल्कुलु ठीकु आहे मां उन्हनि माण्हुनि जे लाइ हे न लिखियो आहे पर उन माण्हुनि जे लाइ लिखियो आहे जेको वॾेरा आहिनि पटको त पाइनि था लाज उन्हनि जी नथा रखनि उन्हनि सां नाइंसाफ़ी कनि पिया मिसकिन सां उनखे थाणनि में ॿधाइनि था उन्हनि सां ज़ुल्म था कनि रिसेंटली हादसो थियो हिकिड़े पीर जंहिं हिकिड़ी मासूम हरणी जो शिकार कयो पीर सभु ख़राबु न आहिनि पीर अहिड़ा बि आहिनि उन शिकार कयो उनजी शिकार करणु मुर्शिद जा हथ चुमी रहिया हुआ उहे माण्हू मुरीद जेके आहिनि ऐं उन खां पोइ उन जॾहिं हरणी खे चीर ॾिनऊं पेट खे त उनजे पेट मां बच्चो निकितो आहे सो अहिड़ा पीर बि आहिनि ऐं जॾहिं उन ते हिकिड़े मुंहिंजो दोस्त आहे ज़ाती हुन जॾहिं कोर्ट में उहो जेको सो द केस कयो दाख़िल त उन मूंखे रिपोर्ट ॾिनी त उहो माना जेको आहे सो सभिनी जा मुरीदनि पंहिंजा नाला ॾेई छॾिया मुर्शिद जो नालो लिकाए छॾियऊं सो इहा ग़ुलामी आहे इहा जहालत आहे जेकॾहिं हिन मां असां जेसीं ताईं आज़ादु न थींदासीं तेसीं ताईं मां चवां थो जॾहिं सेलिब्रेट कयूं त फ़ख़ुर सां सेलिब्रेट कयूं जॾहिं इहे शयूं न हुजनि ग़ुलामी खां निकितल हुजनि सो हे उन्हनि ज़ालिमनि जे लाइ जी खिललकार आहे मुंहिंजो गानो उन्हनि मुरीदनि जे लाइ पैगाम बि आहे त अचो पंहिंजे रस्ते ते ऐं मां सम्झां थो सभु हे इश्क़ आहे सिंध सां हे सॼी इंसानियत सां इश्क़ आहे केसी ताईं पेर चुमंदे पीर जा रही सजा भोतार जाई मीर जा केसी ताईं पेर चुमंदे पीर जा रही सजा भोतार जाई मीर जा छो ग़ुलामीअ में पयो घारी अञा कढ गिचीअ मां तो कहे न ज़ंजीर जा केसी ताईं पेर चुमंदे पीर जा रही सजा भोतार जा मीर जा गाठ ऊंचो करो तो दाते सुजा हो गाठ ऊंचो करो तो दाते सजा गाठ ऊंचो करो तो दाते सजा गाठ ऊंचो करो तो दाते सजा पाण लिख दफ़्तर पंहिंजी तक़दीर जा पाण लिख दफ़्तर पंहिंजी तक़दीर जा केसी ताईं पेर चुमंदे पीर जा हो रही सजा भोतार जा मीर जा केसी ताईं पेर चुमंदे पीर जा हो रही सजा भोतार जा मीर जा छो ग़ुलामीअ में पयो घारी अञा कठ गिचीअ मां तो कहे न ज़ंजीर जा
तुझे हथ में आहे तुझो हर इलाज, तुझे हथ में आहे तुझो हर इलाज, तुझे हथ में आहे तुझो हर इलाज, तुझे हथ में आहे तुझो हर इलाज। खोल सब टाका दिले दिल की रजा, खोल सब टाका दिले दिल की रजा। कैसी ताई पैर चुमदे पी रजा, रे सजा भोता रजा नी रजा। मुख्य पोर्यत जे पखरते नास आ, ओ मुख्य पोर्यत जे पखरते नास आ, मुख्य पोर्यत जे पखरते नास आ, मुख्य पोर्यत जे पखरते नास आ। जो माथो मां उन्हैया महमी रजा, हथ जो माथो मां उन्हैया महमी रजा। कैसी ताई पैर चुमदे पी रजा, रही सजा भोता रजा नी रजा। सियाल घुरजन हिम्मतू ऐं हौसला, हो सिंधी घुरजन हिम्मतू ऐं हौसला। यार घुरजन हिम्मतू ऐं हौसला, ओ सियाल घुरजन हिम्मतू ऐं हौसला। गीत गायूं ख्वाब जी ताबीर जा, गीत गायूं ख्वाब जी ताबीर जा। कैसी ताई पैर चुमदे पीर जा, रही सजा भोता रजा नी रजा। छो गुलामीअ में पयो घारी कठगचिय मां तो कहे न संजी रजा। छो गुलामीअ में पयो घारियना, कठगचिय मां तो कहे न संजी रजा। वाओ वाओ ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं हिकिड़ो अहिड़ो मैसेज जंहिंमें असांजे जिस्म जा रोंगटा जेके न उहे बीहजी विया। ऐं ही सम्झण जी ॻाल्हि आहे, ही बिल्कुलु पैगाम आहे या ख़ूबसूरत सोच आहे जेका तव्हांजी आहे। ऐं असां तव्हांखे एप्रिशिएट था कयूं त तव्हां हेतिरो सुठो सोचियो था आहे। ऐं उमेद आहे त इहा जेके ॿुधनि पिया उन्हनि खे बि इहा सोच ईंदी। बिल्कुलु। ऐं सॉरी आसिफ भाई, मां तव्हांजी इहा ॻाल्हि खणी थी। इहा ऐं हिकिड़ो एॾो वॾो मैसेज आहे असां सभिनी जे लाइ बि। अगरि असां सोशल मीडिया ते एक्टिव आहियूं या असां चैनल ते आहियूं या असां टिकटॉक बि ठाहियूं था पिया, त कोई असां अहिड़ियूं स्टोरियूं या अहिड़ो कुझु असां मैसेज खणी अचूं उन थ्रू, ताकी उहे असांजे उन्हनि माण्हुनि ताईं पैगाम पहुचे त तव्हां अलर्ट थियो। असांजा पंहिंजा साह, असांजो पंहिंजो साह आहे, असां पंहिंजी ज़िंदगी पाण गुज़ारे सघूं था, पंहिंजा फ़ैसिला पाण करे सघूं। पर आसिफ भाई जेतिरे हद तक आउं ॾिसां थो काफ़ी सारो फ़र्क़ु पइजी वियो आहे। इहे लाज़मी अवेयरनेस काफ़ी सारी असां में आई आहे, असांजे सिंधियुनि में आई आहे, असांजे सिंध में आई आहे। ऐं इनशाला होप आहे त इनशाला ईअं ई कंटिन्यू रहंदी। बिल्कुलु। त मां उहो ई चवंदुमि, हे जेको ॾिहाड़ो आहे न, हे जेको ॾींहुं आहे,
ॾिसो सेलिब्रेट नचणु सोलो आहे, ॻाइणु सोलो आहे, अजरक पाइणु सोलो आहे, पटको पाइणु सोलो आहे, सभु ड्रेसिंग कयूं पिया। मां वरी बि उहा ॻाल्हि कंदुमि, जेकॾहिं तव्हांजे अंदरि में जेको सिंधी ॿुधंदा हुआसीं न, सिंधी दोदो हुयो, बहादुरी हुई, उन बहादुरी जो ॿ इस्तेमालु आहिनि। ॿ बहादुरी खे कहिड़े तरीक़े सां तव्हां इस्तेमालु था कयो, हुकूक जे लाइ विढ़ो था, माण्हुनि जे हक़नि जे लाइ उथो था, लाइब्रेरियूं क़ाइमु कयो, इहे काज़िज़ आहिनि। हीअ हिकिड़ी सोच आहे जेका तब्दील करणी आहे, इल्म सां थींदी, शऊर सां थींदी। ऐं बिल्कुलु जीअं मां तव्हांखे मिसाल या नंढी मिसाल थो ॾियां, सोशल मीडिया जो यूज़ आहे। ॾिसो फेम जे लाइ फेम अचणी आहे वञणी आहे, पर हिकिड़ी जेको सो तव्हांजो अमल जेको आहे उहो ज़िंदा रहणो आहे हमेशह। असांजा कुझु दोस्त यूथ जेके मोरे जा आहे छोकिरा हुया, मां सम्झां थो उन्हनि जी टॉप ट्रेंडिंग ट्विटर में हुननि चयो लाइब्रेरी क़ाइमु करणी आहे मोरो में। हिकिड़ो फ्यूडलिज़म आहे, उते तव्हांजी पॉलिटिक्स आहे, सिस्टम आहे, उहे छोकिरनि फाइट कई। फाइट ईअं न कई को हथियार खयूं, को विढ़णु विया, झेड़ो करणु विया, सोशल मीडिया जो उन्हनि पावर खे यूज़ कयो। ऐं पावर उन्हनि जो एतिरो मां सम्झां थो, उहे सभु पढ़ियल लिखियल, उन्हनि लाइब्रेरी हिन टाइम क़ाइमु कराए चुका आहिनि सुठी लेवल जी, माशाअल्लाह उन्हनि जी सक्सेस आहे। सो मां चवां थो हर कोई करे सघे थो, थोरो थोरो कंट्रीब्यूट करे सघे थो। हीअ सिर्फ़ु स्टार्ट आहे, तव्हां पंहिंजे पाण खां स्टार्ट कयो, सभु करे सघो था। सो ये कचहरी जारी ऐं सारी रहंदी। पर असां सां गॾु यासिर बि मौजूदु आहे। यासिर भाई कचहरी ॿुधो था तव्हां, असां सां ॻाल्हायो छो नथा, नाराज़ अलाए। अच्छा यासिर ईअं न सोचियो त नंढो आहे, तजुर्बे वारो माण्हू आहे। यासिर माशाअल्लाह अखलाक में ॾाढो सुठो आहे, माशाअल्लाह सुठो गुड गेस्चर मिलियो ऐं आवाज़ बि सुठो अथव। त मुंहिंजे ख़्याल सां यासिर खां कुझु ॿुधणु घुरिजे। यासिर हाणे असांखे छा थो ॿुधाए? जियो जियो सिंधु वारा जियो, जियो जियो सिंधु वारा जियो, जियो जियो सिंधु वारा जियो। ओ प्यारा माण्हू सिंधु वारा माण्हू, ओ प्यारा माण्हू सिंधु वारा माण्हू। सिंधी ॿोली पंहिंजो शानो आहे, सिंधी ॿोली पंहिंजो मानो आहे। टोपी अजरक, टोपी अजरक असांजो शानो आहे, टोपी अजरक असांजो शानो आहे। जियो जियो सिंधु वारा जियो, जियो जियो सिंधु वारा जियो। ओ प्यारा माण्हू सिंधु वारा माण्हू, ओ प्यारा माण्हू सिंधु वारा माण्हू। सिंधी ॿोली पंहिंजो मानो आहे, सिंधी ॿोली पंहिंजो शानो आहे। टोपी अजरक, टोपी अजरक असांजो शानो आहे, टोपी अजरक असांजो शानो आहे। हीअ धरती असांजी माउ आहे, ऐं हिन में असांजो साहु आहे। हीअ धरती असांजी माउ आहे, ऐं हिन में असांजो साहु आहे। हर माण्हू हितां जो जानो आहे, हर माण्हू हितां जो जानो आहे। टोपी अजरक, टोपी अजरक असांजो शानो आहे, टोपी अजरक असांजो शानो आहे। मेहमान नवाज़ी कंदा हूँ, ऐं कुर्ब खे रोड़े ॾींदा हूँ। मेहमानी नवाज़ी कंदा हूँ, ऐं कुर्ब खे रोड़े ॾींदा हूँ। हर माण्हू हितां जो जानो आहे, हर माण्हू हितां जो जानो आहे।
टोपी अजरक असांजो शानवा टोपी अजरक असांजो शानवा जियो जियो सिंधु बारा जियो 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 सिंधु बारा जियो ओ प्यारा माण्हू सिंधु बारा माण्हू ओ प्यारा माण्हू सिंधु बारा माण्हू सिंधी ॿोली पंहिंजो शानो आहे सिंधी ॿोली पंहिंजो मानो आहे टोपी अजरक ओ टोपी अजरक असांजो शानो आहे 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 वाह वाह Very वाह nice, ज़बरदस्त very ज़बरदस्त nice, ज़बरदस्त। आप चाहींदुसि त पहिरीं यासिर जी तारीफ़ आसिफ भाई करे यासिर माशाल्लाह तमाम दिल के छुअंदड़ आवाज़ आहे ऐं माशाल्लाह जेतिरो अख़लाक सुठो आहे एतिरा सुर सुठा आहिनि ओतिरी गायकी ऐं माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त तव्हां गानो गायो अच्छा यासिर तव्हां वेंदा आहियो दोस्तनि सां गॾु सेलिब्रेट करणु ॿाहिरि बाइक ते हिनजी हा बाइक ते मज़ो वठंदा आहियूं ॾाढो ईद जो ॾियारो आहे असांजो त हाणे पूरी सिंध में त मज़ो ईंदो आहे ॾाढो असांखे ईअं दोस्तनि सां बाक़ाइदगी सां ईअं घुमणु फिरणु काइदे आज़म जी मज़ार ते वञी जाते काथे बसि पिया फिरंदा आहियूं टिकटॉक साइड गुम न थी वञे गुम थी विया त बि लभी वेंदासीं ओ पाण हुको ॾींदासीं न यासिर समूह सां सुठो सिंगर गायब थी वियो आहे सो ही सिलसिलो जारी ऐं सारी आहे टाइम थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हलूं था ब्रेक तरफ़ मोटी अची करे पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं सिंध मुंहिंजी जिंद सिंध मुंहिंजी जिंद सिंध मुंहिंजी जिंद